अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अपडेट सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। हर कम सूबन के करणो आहे त वफ़ाक़ छा कंदो? वज़ीर आज़म हर बयान में सिंध के निशानो बनाए थो। वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली सबब समूरनि सूबन के नुक़सान पहुतो आहे। लॉकडाउन सबब सभ खां वधीक दिहाड़ीदार तबको मुतासिर थियो आहे। मज़दूर तबके के 2 महीननि खां कुछ भी नाहे मिलियो। तिबी अमलो कोरोना ख़िलाफ़ जंग विड़ी रहियो आहे। हुकूमत तिबी अमले जी बुनियादी सहूलियतुनि ते ध्यान न पई ॾे। 9 डॉक्टर कोरोना ख़िलाफ़ जंग में शहीद थिया आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे तो असांजी हर कोशिश के वफ़ाक़ नाकाम बणायो। असांजे सूबे के निशानो बनाए वियो। हाणे जवाब ॾींदासीं। वफ़ाक़ तरफ़ां 1 रुपयो भी नाहे मिलियो। वफ़ाक़ के हर सूरत में सूबाई हुकूमतुनि सां सहकार करणो पवंदो। सिंध में कोरोना वायरस वधीक 6 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में फौतियुनि जो अंग 118 थी वियो आहे। कोरोना जा वधीक 622 नवां केस साम्हूं आया आहिनि। जारी कयल वीडियो बयान में वॾे वज़ीर चयो त सिंध में 6675 माण्हू कोरोना वायरस जो शिकार थिया आहिनि। अॼु वधीक 73 माण्हू सिहतयाब थियण खां पोइ सिहतयाब थियलनि जो अंग 1295 थी वियो आहे। 5262 मरीज़ इलाज हेठां आहिनि। 45 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी आहे। 16 मुतासिर वेंटिलेटर ते आहिनि। अवाम खे अपील आहे त एहतियात कनि। मुल्क में कोरोना वायरस सबब मुतासिरनि जो अंग 17,439 थी वियो। 391 ॼणा हयातियूं विञाए वेठा। सिंध में 6,675, पंजाब में 6,340, बलोचिस्तान में 1,049, केपी में 2,627, गिलगित बल्तिस्तान में 339, इस्लामाबाद में 343, आज़ाद कश्मीर में 66। सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त पहिरियों भेरो हुकूमत मज़दूरनि जी तरक़ीअ खे तरजीह ॾिनी आहे। वज़ीर आज़म पनाह गाह जी सूरत में मज़दूरनि खे रिहाइश ॾेई रियासत जो महिमान बणायो। एहसास प्रोग्राम तहत मज़दूरनि खे 12,000 रुपया ॾिना विया। कोरोना वायरस सबब मज़दूर तबको मुतासिर थियो आहे। हुकूमत पोरियतनि लाइ सिहत कार्ड हर पॉलिसी में मज़दूरनि खे तरजीह ॾिनी आहे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त हुकूमत पोरियतनि जी ज़िंदगीअ जे मयार खे बहितर बणाइण लाइ पुरज़म आहे। मुल्क जी मुआशी तरक़ीअ में मज़दूरनि जो किरदारु अहम आहे। मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां जारी कयल बयान में वज़ीर आज़म चयो त हीउ ॾिहाड़ो असांखे उन्हनि मज़दूरनि जी यादि ॾियारींदो आहे जिन पंहिंजे हक़नि लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। वबा सबब सभ खां वधीक दिहाड़ीदार तबको मुतासिर थियो आहे। मौजूदा सूरतहाल में हुकूमत वॾो माली पैकेज ॾिनो। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त शिकागो खां शुरू थियल जिदोजहद अॼु बि जारी आहे। मज़दूर दुनिया खे संवारण जो बुनियाद बणजंदा आहिनि। मज़दूर कंहिं बि मुआशिरे लाइ किरंगे वारी हॾी जी हैसियत रखनि था। रमज़ान जे भलारे महीने में मज़दूर ख़ासि ध्यान जा मुस्तहिक़ आहिनि। पर अफ़सोस आहे त हुकूमत मज़दूरनि ऐं दिहाड़ीदार तबके खे रिलीफ ऐं राशन न पहुचाए सघी आहे। सिंध समेत सॼी दुनिया में शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ अॼु मज़दूरनि जो आलमी दिहाड़ो मल्हाए पियो वञे। कोरोना वायरस सबब मुल्क जे कंहिं बि हिसे में रैली कढण या सेमिनार कोठाइण समेत ॿियनि तक़रीबुनि ते पाबंदी लागू हूंदी।
नून लीग तर्जमान मरियम औरंगज़ेब वज़ीर आज़म जी दिमागी हालत ते गणती ज़ाहिर करे छॾी। मरियम औरंगज़ेब चवे थी इमरान साहब हुक्मरान अवायो अशराफिया केर आहे जंहिं लॉकडाउन कयो। इमरान खान जे पंजनि फ़ैसिलनि ख़िलाफ़ मुज़म्मती बयान परेशान कंदड़ आहे। जारी कयल बयान में नून लीग तर्जमान चयो त वज़ीर आज़म दिमागी मुंझारो ख़त्म करण लाइ डॉक्टरनि सां राब्तो करे। ज़हनी परेशानी मुल्क ऐं अवाम लाइ ख़तरनाक पैगाम आहे। सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में माकड़ जा कटक पहुची विया। माकड़ फसल तोड़े वणनि जा पन ऐं गाह खे खाइण लगी। खैरपुर, मनहड़ो, नवाबशाह, मेहड़ ऐं ॿियनि शहरनि में माकड़ फसल खाई नास करे छॾिया। आबाद गार तोड़े कुड़मियुनि जा मथे ते हथ अची विया। हुकूमत खां माकड़ मार फुहारो कराइण जो मुतालबो। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ नौरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। बाहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटल बियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। जो खटन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042 353 202 55